नाज़रीन, ईद वेझे ईंदे ई भानसीदाबाद जे बाज़ारनि में रश वधी वई, पर महांगाई जे करे माण्हू घणो सामान ख़रीद करण खां क़ासिर आहिनि। उन हवाले सां पेश आहे रिपोर्टर वाजिद अली बुगियो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां भानसीदाबाद में। ॿियनि शहरनि जी हिन शहर भानसीदाबाद में भी ईद की खरीदारी जारी है। अचो त दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। एडी महांगाई आहे हिते, पर ग़रीब गुरू हिन महिल कंहिं शइ वठण लाइ तयारु कोन्हे। हिकु त असां सॼो ॾींहुं वांदा ठाऊं, एॾा माल खणी अचूं, वठण लाइ केरु तयारु कोन्हे। सॼो ॾींहुं तव्हां ॾिसो था हिन महिल 25 रोज़ आहे, मार्केट जो माण्हू कोन्हे। अपील आहे त सस्ताई वञे की वञे, जीअं ग़रीब गुरबो हर शइ वठे, सिंगार लटो कपिड़ो मेकअप हर शइ वठे। आवाम जो ख़रीदारी करे नथो सघे। हिकिड़ी शइ 100 रुपया ॿिए ॾींहं ते 200 रुपया थी वञे, 150 रुपया थी वञे। हर रोज़ानो हर शइ जा रेट नवां आहिनि। जनरल स्टोर आहे, असां वटि क्रीम आहे, पाउडर आहे, शैम्पू आहे, हर शइ जा रोज़ानो रेट नवां आहिनि। हुकूमत का बि माना हिन ते कुझु क़दम नथी खणे ऐं असांखे मुतालबो आहे हुकूमत खां त महिरबानी करे कुझु महांगाई ते कंट्रोल करे। पाण ॾिसो था बाज़ार में माण्हू कोन्हनि, ख़रीदारी कान थी हले। सम्झी असां ओधर पादर ते सामान अची रखिया थी पर कोन खता। असां सिलाई जा कपिड़ा खपे, जेको ग्राहक अचे थो इहा दाम थो करे महांगो कपिड़ो आहे, ॼऊं 500-600 रुपया था, त ग्राहक वटि पैसा कोन्हे जो असां ख़रीदारी कनि। जी बिल्कुल, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं दुकानदारनि जूं। हुननि जो चवणु आहे त अॻे साल खां हिन साल में तमामु घणी महांगाई थी वई आहे ऐं असांजो गुज़र सफ़र ॾाढो मुश्किल थी रहियो आहे। हुकूमत खे अपील आहे त सस्ताई कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु वाजिद अली बुगियो, कल्याण न्यूज़, भानसीदाबाद। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की बसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।